ॾाढो तेल चढ़ियो आहे, किरायो कोई असांखे ॾिए नथो। शिकारपुर जेको किरायो वठूं था हर को विड़ी थो पए। 30 रुपया कयूं था, लखी दर स्टॉल बि 30 रुपयनि ते असां जहिड़ो थी थो पए, विड़ी था पइनि। हाणे तेल महांगो आहे, काॾे वञूं असां? गाॾियुनि खे बाहि ॾे साड़ियूं ॿियो छा कयूं? 322 रुपया लीटर थी वियो आहे। अॻ में थोरो सस्तो रोज़ी थींदो, हाणे महांगो थियो आहे, किराया बि नथा ॾियनि सही। हाणे 30 रुपया किराया वठंदा, उहे 20 रुपया ॾियनि था, गुज़ारो नथो थिए सही। ऐं इहे हक़नाक जो हथरादू किराया वधाया विया आहिनि, हथरादू पेट्रोल महांगो कयो आहे, अवाम जे मथां इहो वधीक जेको आहे बम उछलायो आहे महांगाईअ जो। ऐं इन लिहाज़ खां हीअ हथरादू हुकूमत वटि घटि में घटि बि महीने जे पेट्रोल पियो आहे ऐं असांखे अवाम खे परेशान करे ऐं हीअ जेको आहे अघु वधायो वियो आहे। असांजो अॻे ई गुज़र सफ़र जेको आहे सो सही न पियो थिए, महांगाई घणी हुई। हाणे त जीअं त किरायो बि वधी वियो आहे, तेल वॾो महांगो थी वियो आहे, का बचत ई नथी पए। सम्झो 30 रुपया किरायो, 20 रुपया किरायो आवाम जेका हुई सो ख़ुशहाली गुज़रे पई कुझु न कुझु। हाणे सफ़ा महांगाई थी वई आहे, सफ़ा हाणे असांखे बचत ई नथी पए। मथियों ईद आहे, हर माण्हू पंहिंजे परेशानी में आहे। ॿार बचा कंहिंखे लटा वठी ॾिना, कंहिंखे छा वठी ॾिनो, हिन वक़्त ताईं कोई कुझु न वठी सघियो आहे। सिर्फ़ु इन जे करे त हीअ मसइला आहिनि। पेट्रोल जो अचानक जेको बम किरायो वियो त एट अ टाइम 55 रुपयो, इहो तमामु वॾो हिकिड़ो धचको अची वियो आहे ग़रीब इंसान खे। तक़रीबन आलमी मंडी में तव्हां ॾिसो, इहो पेट्रोल जो जेको आहे पहिरियों कोई ख़रीद थियल हुयो। ईअं न आहे जंग जॾहिं लॻो, जंग खां पहिरियां इहे त असांजो जेको आहे न पेट्रोल पाकिस्तान में अवेलेबल हो, उहो ई साॻियो ई पेट्रोल खे असांखे हरू भरू जो महांगो करे ॾिनो वियो आहे। जेकॾहिं बाद जो पेट्रोल अचे थो उहो महांगो थिए थो। पर हीअ जेका सरासर नाइंसाफ़ी आहे, जेके असांजे मथां वेठा हुकुमरान आहिनि, उहे सरासर हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे। छो त जॾहिं हिकिड़ो तव्हां वटि पहिरियां ई बैरल तव्हां एडवांस में बुकिंग कराईंदो महीननि जा महीना, हाणे तव्हां वटि उहे जॾहिं पिया आहिनि, गवर्नमेंट चए थो 28 ॾींहंनि जो असां वटि पेट्रोल अवेलेबल आहे, पर अचानक ख़बर पियो त रातों राति असांजो पेट्रोल 55 रुपये महांगो थी वियो। काॾे आई है हुकुमरान, काॾे आई है माण्हू यारा, मुसीबत में आवाम अची वियो आहे। असां बेरोज़गार थी विया आहियूं, घर को काॾे निकिरी नथा सघूं, पेट्रोल भराए नथा सघूं। पेट्रोल थिए थो त वॾे पेट्रोल को मिले ई नथो, असांखे असां मुसीबत में अची विया। 300 रुपये पेट्रोल भराए सॼो शहर घुमंदासीं, हाणे 350 लीटर थी विया। 50 भराए हूंदा, ओसी ताणी बि नथो हले। भराए महिरबानी थी असां ग़रीबनि सां मदद कजे। पिरावा न वधिया आहिनि, उहे ई मिलिया आहिनि। पेट्रोल में असां ॾिसो था त तबाह थिया आहियूं। 8 जो भराईंदा हुआसीं, हाणे वरी 1000 जो भराईंदा पिया। किराया उहे ई मिलनि था।